मिटा देंगे दुश्मन तेरे नाम और निशान को, मिटा देंगे दुश्मन तेरे नाम और निशान को, अगर तूने मिली आंख से देखा मुल्क पाकिस्तान को। अजीज़ान मोहतरम, अल्लामा साहब गुफ्तगू फरमाई, हजरत अल्लामा मौलाना हाफिज अली नवाज साहब कादरी। अज जो ॾींहुं इंतहाई खूबसूरत ऐं खुशी जो ॾींहुं आहे, इन्ही ॾियारे ते, इन्ही ॾींहं ते, इन्ही तारीख़ ते असांखे मुल्क आज़ाद, मुल्क पाकिस्तान आज़ादी जे हवाले सां मिल्कियत में आयो मिलियो वियो, ताकि असां इबादत जेका महदूद जहिड़ी तरह सां का ख़ुशी नाहियूं करे सघंदा, या कश्मीर वारनि जी मिसाल ताईं असांजे साम्हूं आहे। ॿाहिरि निकिरी करे को उन्हनि खे मौक़ो मुयसर न आहे ताकि कोई तकरीब करे सघे, ताकि मेल जोल करे सघे, ताकि वेही करे सुहिणो साह वठी करे पाण में गुफ्तगू करे सघे। साॻियो आज असां सां मुल्क पाकिस्तान जे अंदर इन्ही मुल्क पाकिस्तान के आज़ाद कराइण में वॾे अकाबिर, वॾे औलिया अल्लाह जे, वॾे मशाइख वॾियूं वॾियूं कुर्बानियूं ॾेई करे, वॾियूं काविशूं ऐं कोशिशूं करे करे मुल्क पाकिस्तान के आज़ादी तैयारी आहे। लेकिन अॼु इंतहाई अफ़सोस सां चवणो पवंदो आहे त ही मुल्क पाकिस्तान जहिड़ी तरह सां हक़ अदा करे पियो, जहिड़ी तरह सां चाहे पियो त आज़ादी रही सघे, आज़ादी मिली सघे, लेकिन उहा आज़ादी नाहे। अज़ीज़ान मन, अॼु असांजे मथां उहे हुक्मरान मुसल्लत आहिनि, अॼु उहे माण्हू मुसल्लत आहिनि जेके दीन जी तारीख़ खां नावाक़िफ़ आहिनि ऐं जेकी तारीख़ उमर फारूक खां नावाक़िफ़ आहिनि, जेके सीरत उमर फारूक जे मुताले खां नावाक़िफ़ आहिनि। अज़ीज़ान मोहतरम, अरे असांजे मथां उन्हनि जी बादशाहत जो राज आहे। उहे माण्हू बादशाही करनि था जेके दीन इस्लाम खां बिल्कुल 0/0 आहे। अज़ीज़ान तारीख़ इहा असां बिल्कुल ही अल्लामा साहब मुदर्रिस जामिया सिद्दीक़ याउल इस्लाम मौलाना अब्दुल रशीद साहब ॿुधाए रहिया हुआ। बिल्कुल ही आज़ादी वारी तारीख़ आहे असांजे लाइ, ऐं इन्ही जे लाइ वॾा जश्न भी कजनि। हर को पंहिंजे अकल ऐं इल्म जे मुताबिक़ गुफ्तगू कंदो आहे, ॻाल्हाईंदो आहे, लेकिन रोड ऐं रस्ता सवारिया वेंदा, लाइटिंग कई वेंदी, वॾा मोहल्ला, शॉप वग़ैरह, दुकानूं वग़ैरह, बाज़ार सजायूं वेंदियूं, लेकिन असांजे मुल्क पाकिस्तान जी अॼु इन्ही तारीख़ जे लाइ कोई गरीब कंहिंखां पुछण वारो नाहे, कोई कंहिंखां हाल वंडण वारो नाहे, कई यतीम मिस्कीन ॿार जे मथां कोई हुक्मरान, कोई MPs वग़ैरह हथ रखण वारो नाहे। जागीरदारी निज़ाम ख़ासि करे अॼु असांजे लाइ हे मुल्क पाकिस्तान आज़ादी जो तारीख़ वारो ॾींहुं आहे, इन्ही जे लाइ असांखे ख़ुशी करणु खपे। लेकिन अज़ीज़ान मोहतरम, ज़रा हुक्मरान वक़्त, ज़रा ये बादशाहत हलाइण वारा, इन्हनि खे घुर्जे त सीरत उमर फारूक जो मुतालो करे वठनि, ऐं जेका असांजा अकाबिर या उलमा इकराम कुर्बानियूं ॾेई करे विया, उन्हनि कहिड़ी तालीमात असांजे लाइ सबक़ कहिड़ा सेखारिया आहिनि, असां उन्ही वर्क खे उतलायूं, असां उन्ही सबक़ जो मुतालो कयूं, ताकि असांजो जेको हक़ आहे मुल्क पाकिस्तान जो, उन्ही हक़ खे हक़ अदा करे सघूं। अज़ीज़ान मोहतरम, मुल्क पाकिस्तान के उजागर करण जे लाइ शायर मशरिक़ कलंदर लाहौरी अल्लामा इकबाल साहब जेका तालीमात ॾिनी आहे पंहिंजी शायर और शायरी जे अंदर, उन्ही खे भी ज़रा गौर सां असां ॾिसूं। ऐं क़ाइद आज़म मोहम्मद अली जना रहमतुल्लाह अलैहि अॼु उन्ही भी काविश ऐं कोशिशुनि सां सिर्फ़ क़ाइद आज़म मोहम्मद अली जना हिकु न, बल्कि उन्हनि सां अज़ीम शख्सियत मर्द कलंदर नासिर तहरीक आज़ादी पाकिस्तान ताईं असांजा मुर्शिद मुरब्बी साईं भूरत साईं रहमतुल्लाह अलैहि सिर्फ़ हिकु शागिर्दनि सां न, हिकिड़े तालिबनि सां न, बल्कि उलमा जो वफ़द वठी करे क़ाइद आज़म मोहम्मद अली जना सां साथ ॾिनो, जंहिंजे करे मुल्क पाकिस्तान मारिज़ वजूद में आयो आहे। अज़ीज़ान मोहतरम, आज तारीख़ दान, आज किताबुनि जा निसाब लिखण वारा, आज स्कूलनि में तालीमात ॾियण वारा, कदे पंहिंजे शागिर्दनि खे, कदे पंहिंजे स्टूडेंट खे इहो भी ॿुधायो वठनि
त मुल्क पाकिस्तान जे अंदर जेका कुर्बानियूं उलमा ॾिनियूं आहिनि एतिरी कुर्बानियूं ॿिए कंहिं कोन ॾिनियूं आहिनि। सिर्फ़ क़ाइद आज़म मोहम्मद अली जना जो सिर्फ़ फेरिस्त नालो आहे। उन्हनि जा दायां बाहु सॼो बाज़ू ऐं खॿो बाज़ू केरु आहे, उन्हनि खे मुशवरात ॾियण वारा केरु आहिनि, इहे उलमा मशाइख, इहे अल्लाह जा कामिल वली बुज़ुर्गान दीन आहिनि। अजीज़ान मोहतरम पंहिंजे शागिर्दनि जे लाइ, पंहिंजे तलबा जे लाइ स्कूलनि में अगर तालीम ॾियो था त उन्ही तलबा खे, उन्ही स्टूडेंट खे इहो भी ॿुधाए छॾो, इहो भी दर्स ॾियो, इहो भी लेक्चर ॾियो त हिन में कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। नासिर तहरीक आज़ादी पाकिस्तान साईं भूरल साईं रहमतुल्लाह अलैहि ॾिनियूं आहिनि। जहिड़ी तरह सां मौलाना हाफिज अब्दुल वाहिद साहब ॿुधायो, नासिर तहरीक आज़ादी पाकिस्तान साईं भूरल साईं रहमतुल्लाह अलैहि जंहिंजो वॾो किरदार, तव्हां तलबा इकराम या उस्ताद जेके पढ़ाइनि था वॾा ख़ुशनसीब आहिनि। हिनी मुसल्ले ते वेही करे हिनी इदारे में सिर्फ़ हाफिज़ क़ुरान न बल्कि अल्लाह जा कामिल वली अल्लाह तैयार थी करे निकिता आहे। उन्हनि मजा इनी दरगाह ते, इनी इदारे में वेही करे हुजूर हाफिज़ुल मिल्लत अलैहि रहमत वॾा गौस मर्द कलंदर तैयार करे दुनिया जे कुंड कुर्छ में मोकिलिया आहिनि, ताकि वञी करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त ख़ालिक़ कायनात रब वहदहु ला शरीक जी ज़िक्र कनि ऐं उन्ही ख़ालिक़ कायनात जी वहदानियत जो तज़किरो उन्ही माण्हुनि ताईं पहुचाइनि जेके इन ॻाल्हि खां नावाक़िफ़ आहिनि, जिन्हनि खे कोन्हे ख़बर ऐं रसूलुल्लाह जे दीन जी ख़िदमत करेनि ऐं मिशन हुजूर हाफिज़ुल मिल्लत खे अॻिते वधाईंदा रहनि। अजीज़ान मोहतरम ख़ालिक़ कायनात खां दुआ आहे, उलमा बयान करे चुका आहिनि, चंद बयान भी कंदा, पंहिंजा मारूज़ात पेश कंदा। तव्हां तालिबुल इल्म अहले इल्म आहियो, इन तारीख़ खां भी वाक़िफ़ आहियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे शान रब करीम असांखे उहो हुक्मरान अता फरमाए जहिड़ी तरह सां असांजे वॾे अकाबिरीन उलमा इकराम कुर्बानियूं ॾेई करे हक़ीक़ी माना में असांखे मुल्क पाकिस्तान आज़ाद करे ॾिनो आहे। लेकिन इन जे मथां कंहिं अंग्रेज़ जी हुकूमत न हुजे, जहिड़ी तरह सां अमीर मुजाहिदीन अल्लामा हाफिज़ खादिम हुसैन रिज़वी रहमतुल्लाह अलैहि पैगाम ॾिनो आहे त हक़ीक़ी माना में मुल्क पाकिस्तान हलाइण वारे जो हक़ आहे त उहो ॿियो कोन हुजे बल्कि रसूलुल्लाह जे दीन जो खादिम हुजे, उहो ही वारिस आहे मुल्क पाकिस्तान खे हलाइण वारो ऐं उहो ही हक़ीक़ी माना में वारिस आहे। उन्ही जे हवाले ये कुर्सियूं आहिनि। देर न आहे लेकिन हिक वक्त ईंदो जॾहिं वक्त उहो ईंदो त रसूलुल्लाह जो दीन तख़्त ते हूंदो। अज़ीज़ान मन हिकिड़ो लिखियल मुल्क पाकिस्तान के हवाले से चंद मारूज़ात आहिनि, हमारे साम्हूं पेश कयां पियो।